लाड़काने खां जावेद पीरज़ादे जी रिपोर्ट मुताबिक़ आल सिंध कुंभर इत्तेहाद ज़िले लाड़काने जे उहिदेदारनि, तालुक़नि जे सदरनि, जनरल सेक्रेटरियुनि ऐं सिटियुनि जे सदरनि, जनरल सेक्रेटरियुनि जे मीटिंग आल सिंध कुंभर इत्तेहाद ज़िले लाड़काने जे सदर मोहम्मद बख्श कुंभर जी सदारत में लेबर हाल लॻे सर्किट हाउस लाड़काणो में थी। मीटिंग में शुरुआत तिलावत कलाम पाक सां थी। मीटिंग में आल सिंध कुंभर इत्तेहाद सिंध जे सीनियर नायब सदर डॉक्टर गुलाम फरीद कुंभर मेहमान ख़ास जी हैसियत में शिरकत की। मीटिंग में मंसूर अली कुंभर, एडवोकेट तुफेल अहमद कुंभर, गुलाम शबीर कुंभर, कुर्बान अली कुंभर, रहमत अली कुंभर, असगर अली कुंभर, सनाउल्लाह कुंभर, खादिम हुसैन कुंभर, अब्दुल रहीम कुंभर, अब्दुल करीम कुंभर, सुहेल अहमद कुंभर, आमिर अली कुंभर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मीटिंग खे ख़िताब कंदे आल सिंध कुंभर इत्तेहाद ज़िले लाड़काणे जे सदर मोहम्मद बख्श कुंभर चयो त कुंभर बिरादरी पंहिंजी नियाणियुनि खे तालीम ॾियारण था जेको असां ते फर्ज़ आहे। कुंभर इत्तेहाद बग़ैर लालच जे पूरे सिंध में कमु करे रहियो आहे। 14 फरवरी 2025 ते थींदड़ कुंभर इत्तेहाद जी सालगिरह पंहिंजे ज़िले लाड़काणे में भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयूं था।